सचो सत साहब निस्बतवार नामदान के शुभ अवसर पर सच साईं जी राहत पाने के लाए संबंधा करने आए स्वयं प्यार भरी बहन ने सब भावरन बहन श्री संगत के पूज्य देवरी साहब संत सतराम धाम रागे साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं निस्बतवार नामदान यह साईं उन्हें सतगुरु उन्हें मालिक ये आशीर्वाद रहमत नहीं अमल ते अमल करे तेरे जीवन के तेरी मंजिल तक पहुंचाए जहाँ सब इंसान जीते आयु सब बेहतर कर जाएगा, सब चंगाई तरफ बढ़ जाएगा। इनके करीब ऐसा सब इज्जत चाहेगा, सब शान मान चाहेगा। इज्जत हमेशा असली अमलन के मिलती है, असली कर्मन के मिलती है। ऐसा सब जितना इंसान आए सब कर्मन पे विश्वास रखना है, सब पे ये अमलन पे विश्वास रखना है। तो जेड़ा कर्म कदा से पहले ही फल मिला आई नहीं करे बच्चे असल के हमेशा से घर में एक तनेकी का दरिया में लो या कर्म का फल की इच्छा न कर चीज तो भाग का अधिक कुछ मिलंदो नहीं जेकरे भाग में हुजे तो वो करे दे दो मैं ये बड़ी चीजों तुम घनी समझ ऐसे ख्याल करना नेकी कर दरिया में दौड़ या कर्म का फल की इच्छा न कर। मुझे मकसद ये होगा पहले तरफा हमेशा चंगाई करना, पहले तरफा हमेशा भलाई करना। ये पहले न दिसो तो सामू आरोप किए तो जितने सामू वाले के दिसंदा से तब कोई ज्यादातर जरूर नहीं, हमेशा ज्यादातर वो है देखी शायद खराब में बदल दिया छान जिगड़े के साथ चंगे कंदा से
ऐं पंहिंजे तरफ़ां कईसीं पर साम्हूं वारे कॾहिं असांखे बोर थी वञे उहा इज़त ॾिनी उहो मुंहुं न ॾिनो या उहो कुझु असांजो न मञियो कुझु बि चओ त पोइ एतिरी असां लेखी न कई हूंदीसीं जेतिरी उनजे लाइ नफ़रत गिलाज़त इहा ग़लति भावना भरिजी वई त मां सां एतिरो चङो हलियो एतिरो बहितर हलियो एतिरो कमायो पोइ मूंसां न हलियो ऐं पोइ अंदर में एतिरी नफ़रत क्रोध साड़ जलन पैदा थी वियो उन खां बाद वरी जेको हिकु खे चवंदासीं मां एतिरो चङो हलियो मां त हे हालत हुयसि ही हुयसि जेको उनजो उछालींदासीं उहो एतिरो असांजो ख़राबी कराए चुको हूंदो ग़लति कमु कराए चुको हूंदो गिला जा घंगा विझी चुको हूंदो जे हक़ीक़त में नेकी खां कई गुणा वधीक असांजी ख़राबी थी वई हूंदी पंहिंजा कर्म पोइ त करे छॾिया हूंदासीं तॾहिं कॾहिं नेकी करे मालिक त छॾे इहा मिसाल चयो मां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो बाक़ी साम्हूं वारो छा थो करे हुन में ॿई बास तंहिं करे पहिरीं चीज़ असांखे ज़िंदगी में यादि रखणु खपे त नेकी करे मूंखे यादि रखे ऐं ॿी ॻाल्हि त जेको भाग में हूंदो उहो कॾहिं सॼो वेंदो कोन ज़रूरु मिलंदो ऐं जेको भाग में न हूंदो कॾहिं मिलंदो कोन कुझु बि करे पंहिंजो पाण न करी वेंदो मुंहिंजे पोइ त मक़सदु इहो असां सभु कर्मनि ते यकीन रखंदा आहियूं ऐं माल ते यकीन रखंदा आहियूं ऐं असां सभु मञंदा आहियूं जहिड़ा कर्म कंदासीं कहिड़ो फल मिलंदो जहिड़ा अमल हूंदा अहिड़ो ई कुझु मिलंदो त पोइ पंहिंजो मक़सदु हूंदो आहे कर्म कंदे हमेशह उनजे नतीजे खे यादि ज़रूरु रखो त जेको कयूं था उनजो बाद में फल छा मिलंदो नतीजो छा मिलंदो छाकाणि भाग में ईंदो ई तॾहिं जॾहिं सॼा कर्म चङा थियनि जहिड़ा कर्म थियनि था उहो ई फल मिलंदो या जेको कंदासीं उहो ई फल मिलंदो तंहिंजे करे जॾहिं बि कर्म कयूं असांखे यादि रखणु खपे बाद में जो नतीजो जॾहिं कर्म जो फल ॻोठी करे मिलंदो त पोइ असां भोगींदासीं उनजो छा थींदो छाकाणि करणु तमामु सवलो हूंदो आहे फल पाइणु ऐं भोगणु ॿई पंहिंजो कमु असां चङो कमु कंदासीं असां खिलंदे खिलंदे थी वेंदो पतो बि न पवंदो पर जॾहिं जो फल मिलंदो आहे त कई गुना वधीक मिलंदो ऐं जेकॾहिं कोई ग़लति कंदा उहो सॼा खिलंदे खिलंदे थी वेंदो आहे अञा कॾहिं कॾहिं अहंकार में बि थी वेंदो आहे ग़लति कमु पर जॾहिं उनजो फल मोटी करे मिलंदो पोइ तो ॾाढो बर्दाश्त करणो छो छाकाणि त इंसान जी नेचर आहे त हू कंहिंखे केतिरो बि नुक़सानु ॾिए उनजी कोई परवाह कोन हूंदी अञा पंहिंजो अहंकार त ख़बर बि वधाईंदो पर पंहिंजे लाइ कोई हिकिड़ो लफ़्ज़ बि चवे उहो बर्दाश्त न करे सघंदो तंहिंजे करे इंसान में बर्दाश्त जी क़ुवत ॾाढी घटि हूंदी आहे ऐं तंहिंजे करे जहिड़ो कर्म कंदासीं तहिड़ो फल त ईंदो ई ईंदो तंहिंजे करे कॾहिं को ग़लति हुजे
असां अहिड़ो कमु कयूं ई न जेको ॻोल्हे करे इन करे चयो वियो त ॻाल्हि ॿिन्ही हथनि सां वेंदी आहे पर खोली वात सां वेंदी आहे, मुंहं सां वेंदी आहे। जॾहिं ॻाल्हि ज़ोर सां ॾींदो आहियूं पोइ खुलंदी हथ सां न आहे, मुंहुं में जुड़ो ई पवंदो आहे, ॾंद वेड़ा ई पवंदा आहिनि। तंहिंजे करे कर्म कंदा खिलंदे ऐं हथनि सां कंदा कुझु न करे वेंदा पर जो फल खाइणो पवंदो आहे ॾाढो ॾुखियो। तंहिंजे करे इहे सभु चीज़ूं असांजी सोच सां वास्तो रखंदी, असांजे वीचारनि सां वास्तो रखंदी। जहिड़ी असांजी सोच हूंदी अहिड़ा असां कर्म कंदासीं। इन करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश असांखे सम्झाईंदा आहिनि त पंहिंजी सोच खे ॿाहिरि पंहिंजे वीचारनि खे कॾहिं बि हथ होले करणो न। इन करे असांखे चवंदा आहियूं कहा रोज़ कुछ नहीं, नाम ध्यान मालिक जो सिमरन जाप कयो ज़रूर। जितने जिंदगी में नाम में ध्यान हूंदो तो पोइ उस सब का पहिरियों असर असांजी सोच पे नहीं तो सब ॾिसंदासीं जेतिरा बि इंसान आहियूं असां कीअं बि हुजूं कहिड़ा बि हुजूं पर जॾहिं असां नेम में ध्यानु न ॾींदासीं असां सभिनी जी सोच में उन वक़्त में कोई ॿियो ख़्यालु न अची सघे। जिकॾहिं असांजो कोई सवाल इहो हूंदो आहे त असांजो नेम में ध्यानु आहे लॻंदो, असांजो मन भिटकंदो, असांजी सोच में पासे हूंदी। यानी अमल त छा असां पंहिंजी सोच खे दूर करूं चाहींदा आहियूं, असांजी सोच बि कोई अॻिते न अचे। ऐं सोच जो मक़सद इहो नेम में ध्यान में बस मुंहिंजी लिंक सिर्फ़ु मालिक सां लॻी रहे, मुंहिंजी तार सिर्फ़ु उन सां लॻी रहे, उनजो ई नाम हुजे, उनजो ई ध्यानु हुजे, बसि ॿियो कुझु न हुजे। जेको ॿियो कुझु न हुजे, सिर्फ़ु मालिक हुजे, उनजो नाम हुजे। इनजो मक़सदु इहो त जीअं मुंहिंजी सोच हमेशह पहुचाए छॾे। छाकाणि असांजी सोच इहा ई हूंदी आहे। असां खां कराईंदी पंहिंजी सोच आहे, ॿियो कोई कुझु बि न कराए। जीअं असांजी अखि असांजे मालिक ॾिनी जो काम आहे मुंहिंजो घर मां ॾिसण साम्हूं कुझु बि अचे असांखे ॾिसणु वेंदो, असां पंहिंजो अखियूं बंदि न था करे सघूं। असांजी भावना जेतिरी असांजी बद नज़री ऐं बद नियती बदलंदी, जेतिरी उहा ज़ोरदार थींदी वेंदी ओतिरो तो पाप असांखे लॻंदो वेंदो, ओतिरो तो गुनाह में शामिल थींदा। जॾहिं त ॾिसण में उहा चङाई हुजे या मलाई हुजे, उनमें न त पुण्य आहे न पाप आहे, कुझु यानी ईश्वर असांखे जेका नज़र ॾिनी, मालिक असांखे नज़र ॾिनी, अखि ॾिनी, उन असांखे आज़ाद ॾेई छॾियो। कुझु तव्हांजी मर्ज़ी आहे, पुण्य कयो था या पाप कयो था, कहिड़ी भावना रखो था, कहिड़ी नज़र सां ॾिसो था, इहो तव्हांजो कमु आहे। उनजो कमु आहे अखि न्यूट्रल थी करे ॾिसण जे लाइ ॾिसण ॾे।
बाकी असं जय भाव सां जय मजबूत सां ॾिसंदासीं असांखे फल उनजो मिलंदो। ऐं जेकॾहिं चऊं अखि ॾिनी आहे पूरो करे, जेके अखि न आहे असांखे उनखे पुछो छा, जेके पेर न आहे असांखे उनखां पुछो, जेके हथ न आहे असां करे उन्हनि खां पुछो, जंहिंखे दिमाग़ न आहे असां करे उन्हनि खां पुछो। त उहो न हुजनि जो दुख केतिरो थींदो आहे। ऐं इहे सभु चीज़ूं जेके असांखे मालिक ॾिननि, इहे सभु उहे असांखे आज़ादु करे हाथ में ॾेई छॾिया, बसि मुंहिंजो कमु हाथ में आहे। बाक़ी असां हथ जो जहिड़ो इस्तेमालु कंदासीं अहिड़ो फल मिलंदो, जंहिंमें लॻाईंदासीं उनजो फल मिलंदो, चङाई हूंदी आहे न करे उन असांखे पेर ॾेई छॾिया, पेर जो ग़लती करे ॾेई छॾिया, उनजो कुझु बि न आहे। असां कॾहिं उन ईश्वर उन मालिक उन सॼा साईं खे कॾहिं इन जहिड़ो कॾहिं ॾोहियूं पए, हा उनजी रहमत उनजो शुक्रियो ज़रूरु कयो, उनखे असांखे इहे ॾिना नी, जंहिं ते न आहे उनजी छा हालत हूंदी आहे मालिक खे कॾहिं कोई बि अहिड़ो न हुजे। पर हथ पेर अखि न जेको पूरो जिस्म आहे उन पंहिंजे तरफ़ां सभु कुझु आज़ादु ॾेई छॾियो। जंहिं भावना सां असां जंहिं तरफ़ वेंदासीं कोई पुण्य मिलंदो या पाप मिलंदो, असां कहिड़े तरफ़ वञूं था। जंहिं अख सां जेको कुझु ॾिसंदासीं उहो लॻंदो, जेको चीज़ कंदासीं उहो खाली मिलंदो। तंहिंजे करे उन असांखे बिल्कुलु आज़ादु करे थो। हाणे असां कयूं त असां इस्तेमालु छा था कयूं, असां न पुण्य पायूं था या पाप पायूं था। ऐं उन सां सभिनी इंसाननि खे जेको बि इंसान आहे उनखे ऐमाल या कर्म खे चई छॾिया ऐं सोच बि ॾिनी जहिड़ा कर्म कंदासीं कहिड़ो फल पाईंदासीं। असांखे इहा बि सम्झ ॾेई छॾी त कर्म में हूंदो कॾहिं वञी न सघंदो, भाग में हूंदो, ऐं भाग में न हूंदो त मिलंदो न, ऐं भाग जे पोइतां मक़सदु साॻियो ई कर्म करी आहे। जेकॾहिं कर्म थियलु हूंदो त असांखे जेको फल मिलंदो उहो खसे ई नथो सघे। जेकॾहिं उहो कर्म हूंदो ई न कया त असांखे कॾहिं मिलंदो। तंहिंजे करे असां जॾहिं बि जीवन में कोई कमु कयूं त सभ खां पहिरीं उनजे फल खे ॾिसी करे कयूं। उन कम खे ॾिसण बाद में कम सां गॾु असां पंहिंजे नतीजे खे ज़रूरु साम्हूं रखूं। जॾहिं ॻोठी करे नतीजो मिलंदो उहो छा थींदो, उहो कीअं मिलंदो, असांजो नतीजो बहितर थींदो। इहा चीज़ असां सभिनी खे सम्झाए छॾिया ऐं इन करे असांखे नाम ध्यानु ऐं वरी नेम में असां कंहिं बि चीज़ खे कंहिं बि ख़्याल खे उहो बर्दाश्त न कंदा त असांखे कोई ॿियो ख़्यालु अचे बि सघे, न सिर्फ़ु मंदो ख़्यालु, असां चङो ख़्यालु बर्दाश्त न कंदा आहियूं पर कुझु बि न असांखे मालिक जी यादि हुजे ऐं मालिक जी यादि अहिड़ी करे हुजे छाकाणि असां इंसान सभु कर्मनि ते विश्वास रखूं। तंहिंजे करे मालिक असांखे अहिड़ो बणायो आहे जो उन असांखे सभु कुझु आज़ादु ॾेई छॾे।
अख ॾिनी, हथ ॾिना, पेर ॾिना, पूरो जिस्म ॾिनो, जिस्म जो अंग अंग ॾिनो ऐं सभु कुझु न्यूट्रल आज़ाद करे ॾिना। मुंहिंजो तरफ़ आज़ाद होता, मुझे कुछ भी करो, चङाई करे या मंदाई करे। ऐं उन न्यूट्रल ने इन करे कयो हक़ीक़त में। छाकाणि त जेस ताईं असांखे कर्म बंदि हूंदो, जेस ताईं अहमल जो नतीजो हूंदो, एस ताईं असां दुख सुख में फिरंदा रहंदासीं। जॾहिं मंदन कर्म जो फल हूंदो तो दुख पाइण जे लाइ असांखे भोगण जे लाइ वरी अचिणो पवंदो, वरी कुझु कंदासीं। जॾहिं चङा कम हूंदा तो सुख पाइण खे भोगण जे लाइ वरी ईंदा रहंदासीं। ॿिन्ही हालतुनि में थींदा। ऐं ॿई हालतूं चङाई जो फल या मंदाई जो फल असांखे घुमाईंदो रहंदो, उन मालिक खां परे करे रखंदो। छाकाणि चङाई जो फल मिलंदो तॾहिं हिते वरी भोगण जे लाइ संसार में चकर हूंदा, वरी में चङो साईं, वरी में इहो सभु फिरंदो आहे। ऐं जेकॾहिं मंदाई जो फल हूंदो तॾहिं वरी दुख तकलीफ़ूं भोगण जे लाइ वरी संसार में वरी कुझु कंदासीं। तंहिंजे करे नाम ध्यान जो वास्तो असांजो मालिक सां। इन करे कुछ भी न बर्दाश्त करे, मैं जब मुझे कुछ ख्याल अवजन करे, सिर्फ मालिक जंहिंजो मक़सद मालिक चङाई मंदाई भलाई बुछड़ाई दुख सुख सभिनी खां छुटे करे बसि हाणे मालिक जो थी वियो। जीअं उन मूंखे बढ़ाए करे मोकिलियो आहे, अखि ॾेई छॾी आहे, अखि जो इस्तेमालु उन असांखे न्यूट्रल करे ॾेई छॾी। उन असांखे जॾहिं ॾिनियूं, असांखे पेर ॾिना, असांखे हथ ॾिना, असांखे अंग ॾिनो, सभु न्यूट्रल करे ॾिना। त मां बि जीअं उन बनायो आहे तहिड़ो थी करे मालिक सां मिलिया वञिबो आहे, सभिनी कर्मनि खे छॾे करे। न चङाई, न मंदाई, न भलाई, न बुछड़ाई, सभ खां आज़ाद। दुख सुख ख़ुशी गम नेकी मंदी सभ खां छॾे करे बसि उन मालिक जो थी वञे। ऐं जंहिं ॾींहुं इहा सोच मज़बूत थी, उन मालिक जो थी वञिबो आहे, त मालिक जो थियण में ईअं ई हूंदो आहे जीअं असां संसार में रहंदा, जीअं असां संसार में जंहिंजा थियण चाहींदासीं उन जहिड़ा थियण चाहींदा। कंहिं चङे इंसान सां वास्तो पवंदो, उन जहिड़ा थियण चाहींदासीं, ओड़ा थींदासीं। कंहिं मंदे सां वास्तो थींदो, ओड़ा थियण लॻंदासीं। कंहिं चङी सोच सां अमल सां वास्तो पवंदो, भलाई करण सां वास्तो पवंदो, ओतिरा भला थी वेंदासीं। ऐं कंहिं मंदाई जा अवगुण हूंदा त उन वांगुरु थी वेंदासीं। जॾहिं असांजी सोच जो हलंदासीं तॾहिं थी वेंदासीं। ऐं जॾहिं तहिड़ा थींदासीं त पोइ असां जहिड़ो ई कुझु चाहियूं संसार में, चङाई मंदाई भलाई बुछड़ाई कुझु बि नेकी बदी, असां तहिड़ा थी वेंदा, उन जा थी विया। ऐं इन करे असांजो जीवन हमेशह कॾहिं नेकी में, कॾहिं गिला में, कॾहिं दुख में, कॾहिं सुख में, कॾहिं ख़ुशी में, कॾहिं गम में, कॾहिं इज़त में, कॾहिं रुसवाई में उहो फिरंदो रहंदो आहे। जहिड़ा जहिड़ा कर्म कंदा रहंदा उनजो फल ईंदो रहंदो, असांखे कॾहिं कुझु मिलंदो रहंदो। पर वरी मालिक जी ॻाल्हि उहा साॻी हूंदी आहे, ईश्वर जी उहा साॻी हूंदी आहे। जॾहिं बिल्कुलु न्यूट्रल थी करे वरी उन सां मिली वेंदा आहियूं, उन जहिड़ा थींदा आहियूं, त उन वांगुरु हुजूं। जेका असांजी चाहत हूंदी आहे त में कोई ख़्यालु न अचणु खपे। इन जो मक़सदु जहिड़ो मालिक पढ़ियल असां ओड़ा थिए मालिक आहे।
छाकाणि जहिड़ो मालिक आहे उन खे कहिड़ो बनाए मोकिले त मुंहिंजो कंहिं वास्तो ई थिए। ऐं जॾहिं उन जहिड़ा थींदा त मालिक बि वरी पाण जहिड़ो करे छॾे। असां सुनो संसार में जहिड़ा कर्म कंदा अहिड़ो नालो इज़त थींदी आहे। कोई चङो हुजे, मंदो हुजे, भलो हुजे, बुछड़ो हुजे, कुझु बि हुजे। ऐं जेतिरो वक़्तु उन चङाई या मंदाई जो हूंदो आहे असां ओतिरो वक़्तु ज़िंदा रहंदा। जेका ई कमु कंदासीं बेशक ज़िंदा हुजूं या न हुजूं, जहिड़ा कर्म थियनि हूंदा चङा या मंदा ओतिरो ई वक़्तु बसि नालो हलंदो। कोई चङो खणंदो, कोई मंदो खणंदो, कोई भलो खणंदो, कोई बुरो खणंदो, जहिड़ा कर्म हूंदा अहिड़ो। पर सही संत, महात्मा, दरवेश, फ़क़ीर या उहे इंसान जब कर्मनि खे छॾे करे दुनिया में रुड़े करे मालिक जी राह में कयो त इंसान जॾहिं उन जे नाले ते हलंदा आहिनि त उन्हनि संतनि, महात्माउनि, देवनि, अवतारनि खे ॾिसंदा आहियूं त पंहिंजे पाण खे ॾिठो करे उन वांगुरु करे छॾियो। त पोइ उन्हनि संतनि खे ॾिसंदा, अवतारनि खे ॾिसंदा, कंहिंखे 100 साल थिया हूंदा, कंहिंखे 1000 साल थिया हूंदा, कंहिंखे हज़ारे साल थिया हूंदा, कंहिंजो पतो ई न हूंदो थिया कॾहिं। सिर्फ़ु फर्क़ो अंदाज़ो लॻाईंदो आहे भई हेतिरो कुझु वक़्तु थियो, पर उन्हनि पंहिंजो पाण खे न्यूट्रल करे मालिक सां मिलाए छॾियो त मालिक बि उन्हनि खे जो कॾहिं ख़तमु थियण वारो न आहे, उनखे पाण जहिड़ो न ख़तमु थियण वारो करे छॾींदो आहे। सदाई हली तंहिंजे करे नाम ध्यान जो मक़सदु थींदो आहे। अगरि सिर्फ़ु ध्यान में मालिक न हो त पोइ सभु चई जो ई ध्यानु कंदासीं, मुंहिंजा गुण पंहिंजो पाण संगे अगरि अचणु शुरू थी वेंदा। इन करे ध्यानु हमेशह कंहिं संत, कंहिं महात्मा, कंहिं देव, कंहिं अवतार, कंहिं बहितर चीज़ जो कयो, कंहिं गुणनि भरी चीज़ जो कयो। गलत इंसान या कोई गलत चीज जो ध्यान न कयो। हमेशा कहीं ऊंचे आदर्श जो ध्यान कयो। उनजो मक़सदु इहो आहे इंसान चई जो बि ध्यानु कंदो उनजा गुण साम्हूं वारे में अचणु शुरू थी वेंदा। जेको ध्यानु कंदो असां पंहिंजे जीवन में ॾिसंदासीं आमतौर असांखे वेठे वेठे अचनि कहीं चङे इंसान जी यादि अची वई या अचण सां हिकदमि ख़्यालु ईंदो कोई चङाई कयूं, कोई भलाई कयूं, कोई जीवन खे बढ़ाए वेठो, कोई ज़िंदगी खे ठाहे वेठो, हिकदमि चङा चङा ख़्याल ईंदा। पर वेठे वेठे अचानक कंहिं ग़लति माण्हू जी यादि अची वई। यादि अचण सां हिकदमि ख़्यालु न कंहिंखे तंग कयूं, कंहिंखे परेशान कयूं, कंहिंखे हैरान कयूं, कंहिंजो बदिलो वठूं, कंहिंखो कुझु कयूं त ग़लति ग़लति भावनाऊं थियणु शुरू थी वयूं। जॾहिं थोरे वक़्त में अचानक असांखे कंहिं चङे माण्हू जी यादि थी अचे त पाण चङा था बणिजी वञूं ऐं अचानक कंहिं ग़लति माण्हू जी यादि थी अचे त पाण मंदा था बणिजी वञूं। त पोइ जॾहिं सिक, श्रद्धा, प्यार, विश्वास, यकीन सां असां उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं असांजे जीवन में केतिरो बदिलाव जो सचापत थी वेंदासीं। तंहिंजे करे असां हर रोज़ नेम ध्यानु कयूं पिया। जेको असां घड़ी खनि वेही उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं उनजे जेके गुण, रहमतूं, चङायूं असांखे मिलंदियूं इसलिए सोच, बुद्धि खे हिकदमि पौधन करे छॾे ऐं पोइ असांजी सोच पौधर थी त सभु कुझु बहितर थी वेंदो। छाकाणि जहिड़ी सोच असां कहिड़ी कुझु कंदासीं ऐं वरी ध्यान में
मालिक जो नाम सिमरन जाप जब हमने इतनी शक्ति नहीं दी, इतनी ताकत नहीं दी, इतनी एनर्जी नहीं दी सभी सोच के जो कहीं माहौल कहीं मौके थे असां डिसमिस न थींदासीं ऐसा सदाई बहतरी चङाई तरफ़ हलंदा हलंदासीं वधंदा हलंदासीं फिरंदा हलंदासीं जॾहिं असांजी सोच बहतरी वारी चङाई वारी त पोइ उन मालिक असांखे न्यूट्रल करे उन्हें नजर ॾिनी आहे उनजो वास्तो पुण्य पाप सां आहे उन्हें हथ ॾिनानी पेर ॾिनानी जवाब ॾिनो आहे जेको बि कुझु ॾिनो आहे सभु कुझु ॾिनो आहे असां जहिड़ो इस्तेमालु कंदासीं बसि ओड़ो फल मिलंदो जहिड़ी असांजी भावना हूंदी जहिड़ा कर्म थींदा सभु कुझु जो फल मिलंदो अखियूं साॻियूं हुई असां जेके साईं जो दर्शन कंदासीं उनमें जेतिरी भावना हूंदी ओतिरो फल अखियूं असांजो साॻियूं ॾी जेतिरो असां मंदो ॾिसंदासीं ओतिरो असांखे पाप मिलंदो पेर में असांजा साॻा ॾी चङे पासे वेंदासीं उहो कमाल कलाक वेंदासीं उहो कलाक कमाल हथ में असांजो साॻा ॾी नक में असांजो साॻियो आहे दिमाग़ में असांजो साॻियो आहे अंग अंग असांजो साॻियो आहे असांजी कुदरत ईश्वर मालिक उन से साईं अहिड़ो बनायो जो बिल्कुलु आला हाणे असां उनजो बहितर फ़ाइदो वठूं असां पंहिंजी सोच खे बहितर कयूं ऐं उहा सोच में अमल कर्म असांजा सिर्फ़ नाम ऐं ध्यान सां ई बहितर थींदा जेकॾहिं मालिक जी यादि हूंदी असांजो ध्यानु चङो हूंदो असांजा सारा कम पंहिंजो पाण चङा थींदा वेंदा ऐं जेको ई कमु थींदो नतीजो तुंहिंजो बहितर मिलणो ई आहे इन करे असांखे सेखारे पियो त भाग में आहे असांखे कोई खसे नथो सघे जेकॾहिं सोच में असांखे उन मालिक जी यादि आहे कर्म असां चङा कयासीं त पोइ जेको फल मिलंदो इज़त मिलंदी रहमत मिलंदी जेको बि कुझु मिलंदो उहो असांखे कॾहिं वञिणो ई न आहे तंहिं सां सदाई ऊचाई छो मिलंदासीं मालिक जी जंहिं प्यार भरी दिलि में पर सभु उन से साईं जी रहमतुनि में दर थिया ऐं प्यार भरे अवसर ते उन से जो सतगुरु उन ईश्वर इहा ई इल्तिजा अरदास से कहते त पाण सभिनी खे अहिड़ी सुंदर ऐं रामत बख़्शे जो सदाई उन नाम ध्यान सिमरन के साथ रखंदे उन हर रोज़ पंहिंजे जीवन में अपनाईंदे असांजी सोच असांजा अमल असांजा कर्म सब शर्म अहिड़ा हुजनि सदाई उन मालिक जी रहमत सां असां सभु भागनि भरिया रहूं सदाई उन जी रहमत में वधंदा रहूं सदाई उन जी आसीस खे पाईंदा रहूं ऐं जेको असांजो भाग बणजंदो रहे मालिक दरिया ई अरदास त पोइ उहो इस्तेमालु असांजो सदाई बहितर रहे ऐं सदाई असांजी सोच ऐं अमल हमेशा ऊंचा रहे ऐं सदाई भाग बने रहे स्वामी प्यार भरी दिलि तव्हां सभु भाउर भेनरूं ऐं सॼी संगत खे विस्पतिवार नामदान जे शुभ अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राठी साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं सच 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 सच